पीर सैयद साईं किबला मोहम्मद इमरान अहमद शाह जीलानी चओ सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। सुभान अल्लाह। साईं जन खे इहो अर्ज़ो रखंदासीं त साईं जन ख़ुसूसन मदीने पाक में जो आया आहिनि, पाण महबूबनि जा ॿचिड़ा आहिनि, पंहिंजे नाने साईं जे दरबार ते जो आया आहिनि, त छा पंहिंजे नाने साईं जे दरबार ते महसूस करे रहिया आहिनि? छो जे अबाणा कख सभिनी खे प्यारा हूंदा। महबूबनि जे दरबार ते जो आया आहिनि त थोरो असांखे बि पंहिंजे फैज़ मां फैज़याब कंदा। त छा तव्हां महसूस कयो आहे त महबूबनि जे दरबार ते छा कहिड़ो नूरानी नूर आहे? छा उन जबलनि में छा रंग आहे? उन जे आस पास में मदीने पाक में छा रंग आहे? थोरी इहा सभिनी असां ते करम नवाज़ी कंदा। सुभान अल्लाह चो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, जिए दस्तगी। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुहम्मदुर रसूलुल्लाह सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। कि मोहम्मद से वफा तूने तो हम सुभान अल्लाह। ये जहाँ चीज है क्या लोहो कलम तेरे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह जे हबीब नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम सां जन मोहब्बत कई। अल्लामा इकबाल फरमाइनि था त पोइ ही जहान छाहे उन्हनि खे लोहो कलम बि मिली थो वञे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो त महबूब तूं त मुंहिंजो महबूब आहे ई आहे, पर जेके तोसां मोहब्बत कंदा उन्हनि खे मां पंहिंजो महबूब बणाए छॾींदुमि। अल्लाह जे हबीब जी दरबार जो त छा शान बयानु कजे, जिथे 70,000 फ़रिश्ता सुबुह जो लहनि था, 70,000 शाम जो लहनि था, पर रोंदा वञनि था छो जो क़यामत ॾींहुं वरी उन्हनि खे वारो न मिलंदो। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको फरमायो आहे इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो आहे त ए मोमिनो, अल्लाह ऐं उन जा मलाइक सलात पढ़ंदा, महबूब तव्हां बि सलात पढ़ो। त आशिक़ ख़ूब फरमायो त इहे मलाइकनि खे जेका जलसो थिए थो, मलाइकनि जो सलात पढ़नि था, उहे को तव्हां सम्झंदव त लख आहे मलाइक या किरोड़ आहे या अरब आहे या ख़रब, पर ईअं न आहे। मलाइकनि जो तइदादु एॾो आहे जो असां पूरी काइनात जा पथर गॾु कयूं, या मिसाल इहे खजूं ॾिसो था पिया, उनजा पर्दा ॾिसो था पिया, उनजा हिकु हिकु पथर ॾिसो था पिया, हिकु हिकु ज़रो, हिकु हिकु जानवर, हिकु हिकु पखी, सभु ॻणियूं तव्हां पूरी काइनात। पोइ उनजो जेकॾहिं असां हिकिड़ो हिसो इहो काइनात आहे त 9 हिसा मलाइक आहिनि। एॾा मलाइक आहिनि ऐं अल्लाह जे हबीब जो ते सलात था पढ़नि, साईं जा दर्जात ॾींहों ॾींहुं बुलंद थी था करनि। कहिड़ो बि नफ़्सा नफ़्सी दौर आहे, ॾींहों ॾींहुं तव्हां ॾिसंदव त अञा तेज़ी आहे। ॾींहों ॾींहुं असां त ॾिसूं था इहो जेको तव्हां चओ त छा महसूसु कयो था पिया, त ॾींहों ॾींहुं हरमनि खे वधाईंदा था वञनि, पर पोइ बि माण्हू चवंदा त सुभान अल्लाह, सुभान घणा आहिनि हरम अञा खुटी था वञनि पिया। त इहो अल्हम्दुलिल्लाह शान आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो आहे वरफ़अना लक ज़िक्रक, महबूब तव्हांजे ज़िक्र खे असां बुलंद करे छॾियोसीं। महबूब ईअं न त महबूब तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कंदुसि, तूं महिनत कर, न, तुंहिंजे ज़िक्र खे असां बुलंद करे छॾियोसीं। जॾहिं ज़मीन बि न हुई, आसमान बि न हो, सिज बि न हो, चंड बि न, तारा बि न, हूरूं बि न, मलाइक बि न, जिन बि न, जन्नत बि न, दोज़ख बि न, लोह न, कलम कुझु बि न हो, तॾहिं बि महबूब तुंहिंजे ज़िक्र खे असां बुलंद करे छॾियो। इहो हिकिड़ो वॾी ॻाल्हि महसूसु थी त ॾिसो, हीअ उहा दरबार आहे जिथे भले वॾा वॾा बादशाह, सुल्तान, शाह, पीर, फ़क़ीर जेके अचनि, हिते सभु पेनू फ़क़ीर था लॻनि। जॾहिं सलाम अलाह वञे थो पियो, सभु अदब सां जॾहिं गुज़रनि था,
त लॻे थो वाक़ई हिकिड़ी वॾी कंहिं सुल्तान जेको वॾो बादशाह शहनशाह जो शहनशाह उनजी दरबार मां गुज़रूं था पिया ऐं सलाम पेश कयूं था पिया। ऐं मदीने शरीफ़ में त एॾी रहमत आहे, लॻे थो त जन्नत में पहुची जहिड़े जन्नत में जंहिं शइ जी तलब थिए थी उहा मिले थी पई ऐं सुकून आहे। का बि अहिड़ो दुनियाई चिंतो सम्झ में ई नथो अचे पियो। ॿियो इहो मज़ो आहे त बसि नमाज़ुनि जो चिंतो आहे, नमाज़ पढ़णी आहे। नमाज़ सुबुह जो थियासीं नमाज़ पढ़ीसीं, वरी मोटियासीं त वरी नमाज़ जो चिंतो, त तमामु हिकिड़ो रूहानी सुकून आहे। ऐं हिते जेका आहे रहमत वसंदी थी रहे पई। फ़क़ीरनि खे मां ॿुधायो त जेकॾहिं तव्हां नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे रोज़े मुबारक या नबी साईं जे क़दमनि मुबारकनि खां जॾहिं विहो त थींदो ईअं त खाॿे पासे खां जन्नतुल बकी आहे ऐं साॼे पासे खां महबूब जो रोज़ो मुबारक आहे। इन पासे ॾांहुं वेही करे जेकॾहिं असां जन्नतुल बकिया ॾे अर्ज़ु कयूं त अमा ख़ातून जन्नत अर्ज़ु कयो पंहिंजे बाबा साईं खे त हिन कोतड़े ते बि महिरबानी त पोइ वॾियूं महिरबानी थी वञे, वॾी महिरबानी थी वञे पई। इन करे तव्हां सभिनी खे इहो अर्ज़ु कंदासीं, मुख़्तसर बयानु आहे त मुहबत कजे त अलाह जे हबीब सां कजे। छो जो असां ॾिसूं था पिया जंग बदर ते वियासीं, जंग ओहद वारो मैदान ॾिठोसीं, फलाणी जॻह ते हिते ॾिसो त महबूबनि तकलीफ़ूं केॾियूं काटियूं। असां चऊं था जहाज़ में चढ़ी सुठनि होटलनि ते वेठा आहियूं त बि चऊं था त न अञा असां तकलीफ़ में आहियूं, अलाह माफ़ी ॾे। पर ॾिसो महबूबनि केॾियूं तकलीफ़ूं गर्मीअ में सर्दीअ में सठियूं आहिनि, उहे तव्हां असां उमत जे करे बर्दाश्त कयूं आहिनि। त छो न क़दुरु कजे उन्हनि महिनतुनि जो। वरी जॾहिं ताइफ़ वञूं था त ॾिसो त उते तबलीग कनि था त पथर वसाए था वञनि, रत मुबारक वहे थी पई, जिस्म मुबारक छलनी थी थो वञे। पर एॾा त रहमत लिल आलमीन आहिनि जो फ़रिश्ता लही था अचनि, उहे जलाल में अची था वञनि। साईं हुकुम कयो त साईं ॿई पहाड़ मिलाए छॾियूं, हिननि खे चिभाड़े छॾियूं। पर पाण फरमाइनि था त मां रहमत लिल आलमीन आहियां। हे न त हिन जा पोयर त भला मुस्लमान थींदा, ईमान थींदा। त ॾिसूं था उते मदरसा आहिनि, उते दीनी कमु हले थो पियो। त महबूबनि सां मुहबत करणी आहे। ऐं ॿी हिकिड़ी पॉइंट त सिर्फ़ु मुहबत इहा न आहे त असां 2-3 ॾींहं को नारो हयोसीं या घुमियासीं ऐं त असां सम्झंदासीं महबूबनि सां मुहबत इहा आहे त महबूबनि जीअं फरमायो आहे असांखे उहो करिणो आहे। जीअं इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह पंहिंजी किताब में लिखनि था त हे ईअं ई आहे फरमान जी, क़ुर शरीफ़ जो या हदीस पाक जो फरमान ईअं आहे। जीअं तव्हां कंहिं मालिक वटि कमु कयो, मिसाल जीअं तव्हां हिते कमु था कयो पिया, उहो मालिक आहे ऐं उहो तव्हां ॾे ख़तो माणे त बाबा हिते हीअं कजो, हे हीअं कजो, हीअं ठाहिजो, हे हीअं कजो, हिते कोठीअ में हीअं सफ़ाई कजो। उहो ख़तु अचे असां ॾे, असां उहो ख़तु अदब सां अखियुनि ते रखी चुमूं ऐं वरी हुनखे कपिड़ा वपड़ा वेड़े ऐं रखूं त असांजे मालिक जो ख़तु आयो आहे ऐं एॾो अदब कयूं ऐं खोले पढ़ूं न त हिन में लिखियलु छा आहे। वरी ॿिए ॾींहं ते बि चुमे रखूं त 3 ॾींहं ते जॾहिं उहो मालिक ईंदो त ख़ुशि थींदो या नाराज़ थींदो? नाराज़ थींदो, छो जो असां कमु थियो ई न, असां ख़तु पढ़ियोसीं ई कोन, उहो कमु थिया ई कोन। त ईअं ई आहे क़ुर शरीफ़ जेको आयो आहे असां ॾे या जेको हदीस पाक आई आहे, त इन्हनि खे जेकर असां सम्झूं ऐं उन ते अमल कयूं त पोइ अलाह हुनजो रसूल राज़ी थियनि था पिया। त असांखे जेतिरो थी सघे दीन सवलो आहे, निमाज़ उहो छॾणी न आहे। निमाज़ जी पाबंदी, 5 वक़्त निमाज़ पढ़ूं, रमज़ान जा रोज़ा अचनि त रोज़ा रखूं, ज़कात असां ते जेका फ़र्ज़ु थिए थी सालियानी हेतिरी असांजी आमदनी आहे, हेतिरी ज़कात आहे, असां ग़रीबनि में विरायूं, मिटनि माइटनि में अहिड़ा मिस्किन आहिनि। हज असां ते हज कयूं, कलमा तौहीद ते रहूं, अलाह खे हिकु सम्झूं त अलाह हिकु आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत कयूं त बहितरीनु इंसानु उहो आहे जंहिंजे हथनि ज़बान खां ॿियो मुस्लमान बचियलु हुजे। त बहितरीन में बहितरीनु मुस्लमान इहो आहे त असांजे हथनि मां या असांजी ज़बान मां एतिरे अखियुनि मां बि तकलीफ़ ईंदी आहे ॿियनि खे, असां अहिड़े तरीक़े सां कंहिंखे निहारे ॾिसूं उनखे तकलीफ़ अचे त पंहिंजे उज़वनि खे अहिड़े तरीक़े सां इस्तेमालु कयूं ॿिए खे फ़ाइदो थिए, ॿिए खे नुक़सानु न थिए, तकलीफ़ न थिए।
त अहिड़े तरीक़े सां असां जेकर दीन ते हलंदासीं त इनशा अल्लाह ताला ही दुनिया बि असांजी ठही वेंदी, आख़िरत बि ठही वेंदी। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।